फरीदाबाद में गैरेट इंचार्ज एजाज बिरोई की हिमायत में बिरोई बिरादरी के डॉक्टर अली गौर बिरोई, मोहम्मद बख्श बिरोई, दीदार बिरोई, अली अकबर समोर, अब नवाज़ खासकेली, हफीज़ बिरोई, शफीक अहमद बिरोई ऐं अली चांडियो ऐं ॿियनि सभई माण्हुनि बिरोई महिला खां शानदार रैली कढी, जेका लालू बाज़ार खां थींदे शाही बाज़ार पुराणो बस स्टॉप खां थींदी नेशनल प्रेस क्लब पहुती, जिते निटण उस में गैरेट इंचार्ज एजाज बिरोई जे ख़िलाफ़ मीडिया ट्रायल बंदि करे जा ज़ोरदार नारेबाज़ी कई। इन्हनि चयो त गैरेट इंचार्ज एजाज बिरोई ख़िलाफ़ कुछ माण्हू ग़लति प्रोपेगंडा करे पंहिंजो कद बुत वधाइण चाहिनि था। इन्हनि चयो त एजाज बिरोई शरीफ़ शहरी आहे ऐं ईमानदारी सां पंहिंजी ड्यूटी करे रहियो आहे। कुझु ॻोठनि मां बिजली चोर एजेंट माफ़िया सरगर्म थी विया आहिनि ऐं गैरेट इंचार्ज एजाज बिरोई ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ख़बरूं हलायूं वञनि थियूं। इन्हनि चयो त एजाज बिरोई ख़िलाफ़ मीडिया ट्रायल जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। इन्हनि चयो त ख़ान फीडर जे ॻोठनि जी बिजली बहाल करण जा अख़्तियार वापडा इंजीनियर ऐं SDO मेयर वटि आहिनि। बाक़ी फरीदाबाद शहर ऐं फीडर जे ॻोठनि जी बिजली बहाल आहे। फरीदाबाद जा बाशऊर माण्हू असां सां गॾु आहिनि। असां आला अख़्तियारनि खे दांह ॾियूं था त बिजली चोरी ख़िलाफ़ फौरी तौर एक्शन खयो।